खणी ॻाल्हि करे चऊं त ह्यूमन राइट्स ऐं इंसानी जेके हक़ आहिनि उन हवाले सां ऐं इंसानी हक़नि जे जेको ई प्रोग्राम आहे ऐं इन मंझि असां कोशिशि कई आहे मलीर जे हवाले सां मलीर जूं पुठिते पियल जेके इलाइक़ा आहिनि उते जी जेके नियाणियूं आहिनि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ करे जीअं हो अॻिते अची सघनि उन लाइ उहे तयारु कयो वियो आहे, उहे सेशन पिया रखनि। इन्हनि मां आऊं तारीफ़ कराईंदो हलां हिकिड़ी जेकी असांजी अदी आहे उन एडवोकेट रुबीना शाह ऐं एडवोकेट रुबीना शाह सूमार कंडाणी शाह सैयद मोले जी रवासी आहे ऐं बिल्कुलु हीअ ग़रीब ख़ानदान जी छोकिरी हुई जंहिं पंहिंजी महिनत ऐं तकलीफ़ ऐं हिन शदीद तकलीफ़ी अमल मां इहा गुज़री आहे। अॼु हीअ वकील थिया पढ़ी करे, हुन खां पोइ हिन वक़्तु कम से कम बहितर थिया। हीअं मुंहिंजे ख़्याल में इहा बहितरीनु सहारो बनी आहे पंहिंजी माउ जो ऐं हिन पंहिंजे माउ जो उहो ख़्वाबु पूरो कयो आहे ऐं हिन मरहले मां शदीद मरहले मां गुज़रण खां पोइ अॼु हीअ सेशन कोर्ट खां वठी हाई कोर्ट जे अंदरि जेके केस आहिनि उहे विड़े पई ऐं उन सां असां गुज़ारिश कई त मलीर जे अंदरि जेके औरतुनि सां मसइला दरपेश था थियनि उन हवा उहे ॿुधनि उन सां कहिड़ा कहिड़ा मसइला था अचनि। ऐं उन खां पोइ ॿी जेकी असांजी नंढड़ी आहे उहा दिलबर हुसैन जेको छोकिरो आशिम ख़ासकली जे भरिसां फ़क़ीर मोला उते जी रवासी आहिनि ऐं हीअ इन मोले जो पहिरियों घरु आहे। इन मोले जो पहिरियों घरु आहे जंहिंजूं सभु नियाणियूं पढ़ियल आहिनि। सिर्फ़ु पढ़ियल न आहिनि पर हे के आइडियल पान हे टे भेणूं आहिनि ऐं टेई भेणूं महकमे पुलिस जे अंदरि कमु थियूं कनि ऐं हिन वक़्तु जेकी आहे असांजी अदी सना दिलबर जेकी त वेठल आहे वर्दीअ जे अंदरि इहो SP ऑफिस जे अंदरि ह्यूमन राइट्स जो जेको सेल बनियल आहे उनजी इंचार्ज आहे ऐं हिननि खे जो लेक्चर रखियो वियो आहे। लेक्चर रखण खां पहिरीं ऐं हिननि खे भलीकार चवण लाइ अवामी प्रेस क्लब जे सदर सामी मेंबर सां गुज़ारिश कंदुसि त हू अचनि ऐं हिननि खे भलीकार चवनि। थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करें। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी हिन दुआ खां पोइ अॼु इंतहाई ख़ुशी जो मौक़ो आहे त असांजो मलीर जेको माज़ी जो सरसब्ज़ इलाइक़ो हो जंहिंमें अमन हो, शांति हुई, सुख हो, ख़ुशहाली हुई, पर बदकिस्मती सां हिन मलीर ज़िले खे नज़र लॻी वई आहे ऐं असांजे मलीर ज़िले में असांजो मर्द, असांजा छोकिरा, नौजवान बेरोज़गारी जे भर चढ़ी विया आहिनि। घरनि में फ़ाक़ाकशी आहे, ग़ुरबत आहे ऐं असांजूं नियाणियूं पंहिंजनि घर जी मदद करण जे लाइ घरनि खां ॿाहिरि निकिरी कारखाननि में वञनि थियूं, पुलिस डिपार्टमेंट में वञनि थियूं, वकालत कनि थियूं ऐं पंहिंजो पाण खे मञाइण जी कोशिशि कनि पियूं। अॼु असां अवामी प्रेस क्लब तरफ़ां हिकिड़ी कोशिशि कई आहे त असांजे मलीर जूं नियाणियूं जेके वकालत में पंहिंजो पाण खे मञाइनि थियूं, जेके इंतहाई ॾुखिये खाते पुलिस खाते में बि हुननि पंहिंजो पाण खे मञायो आहे। जीअं असांजे जनरल सेक्रेटरी चयो आहे त हिकिड़े ई घर जूं टे नियाणियूं, टे भेनरूं पुलिस खाते में वञनि ऐं उते पंहिंजो पाण खे मञाइनि ऐं उते पंहिंजी इज़त कराइनि। ऐं अॼु उन्हनि मां नियाणियुनि मां हिकिड़ी अदी सना बि हिते मौजूदु आहे जेका पुलिस ड्रेस में वेठी आहे, जेका पुलिस डिपार्टमेंट में छा वहे वापरे थो ऐं उते औरतुनि खे कहिड़ा हक़ आहिनि ऐं असांजे मुआशिरे में जेके औरतूं आहिनि उन्हनि खे पुलिस डिपार्टमेंट में या थाणे में ख़्याई महसूसु थिए थी, उहे डिजनि छो थियूं, असांखे अॼु हू पंहिंजे लेक्चर में सभु कुझु ॿुधाईंदी। अहिड़ी तरीक़े सां अदी रुबीना शाह आहे, असांजी साइण आहे, सैयद आहे, असांजे लाइ इलाही इज़त आहे उनजे लाइ। हुन पंहिंजी वकालत में पंहिंजो नालो कमायो आहे। हुन पंहिंजे मलीर कोर्ट में वेही जेके बि असांजो मलीर जूं जेके नियाणियूं वकील आहिनि उन्हनि जी सरपरस्ती बि करे थी, उन सां गॾु बि हले थी ऐं उन्हनि खे ॿुधाए बि थी। ऐं असां थोराइता आहियूं अदीजा जिन असांजे हिन नंढड़े प्रोग्राम में असांखे टाइम ॾिनो आहे, तयारी कई अथनि। ज़रूरी हाणे हीअ आहे त जेके पाण हिते वेठा आहियूं, चाहे उहे औरतूं आहिनि, छोकिरियूं आहिनि या सहाफ़ी आहिनि, असां लाइ ज़रूरी आहे त ध्यान सां, तवजह सां हुन जी ॻाल्हि ॿुधूं
ऐं असां समूरनि पंहिंजे नियाणियुनि खे हिन प्रोग्राम मां जेको दिलि में जेको हुनखे डपु आहे उहो कढणु चाहियूं था। असीं हुनखे चवूं था त भई समाज में हुनजो जेको मुस्बत रवैयो उहो इख़्तियार कनि, छो त औरत अधु आबादी खां बि हाणे चढ़ी वई आहे। अॻे अधु आबादी हुई पर हाणे अधु आबादी कोन्हे, हाणे 52-54% औरत थी वई आहे। इन करे ईंदड़ तव्हांखे सिंध जे बारे में ख़बर हुजणु खपे त 1983 खां पोइ 1983 में घणो तणो मर्द विढ़िया, मार्शल लॉ जे ख़िलाफ़ु विढ़िया, ज़िया जे ख़िलाफ़ु विढ़िया ऐं उन नतीजे में जमहूरियत बहाल थी। अॼु जेकॾहिं पीपल्स पार्टी जमहूरी हुकूमत में आहे त उन्हनि माण्हुनि जो शाबास आहे। पर 83 खां पोइ इलाही ज़रूरी ॻाल्हि आऊं पियो करियां जेके ध्यान सां ॿुधणु खपे त 1983 खां वठी 2021 जे हिन साल में जेकॾहिं अॼु जदोजहद हलाई आहे त उहा औरत आहे, पहिरीं सिफ़नि में विढ़ी आहे। हुन जा मिट माइट ग़ाइबु कया विया आहिनि। हुननि जे हिकिड़ी चांडियो आहे, छोकिरी आहे, उन जा चाचो पीउ क़तल कया विया आहिनि। उहो मुसलसल जेको आहे लालटीन खणी उहो जेको इंसाफ़ ॻोल्हे थी। हींअर बि जेको आहे सो संघार जेको पंहिंजो गुम थियो आहे, उन जे हवाले सां बि उन जी घरवारी गीत बि ॻाए ऐं पंहिंजे वर खे यादि बि करे ऐं सॼी सिंध खे उथारे पई। त अॼु जे हिन 21 सदी में जॾहिं असीं हिते बीठा आहियूं त उन में असांजी लीडर असांजी औरत आहे। इन करे असांजूं भेनरूं बि असांजी माऊं बि असांजे अॻुवाण बि असांखे लीड करियो, असांजे औरतुनि खे अॻुवाणी करियो, उनखे सम्झायो त जेकॾहिं उथी पंहिंजा हक़ न वरिता त पाण सदाईं जे लाइ ग़ुलाम थी वेंदासीं। अलाह साईं हुन ॾींहं खां बचाए, पाण खे ग़ुलामी खां बचाए। पाण हिमत करे अॻिते वधणु चाहियूं था। असांखे पंहिंजी भेनरुनि ते नाज़ आहे। असीं सॼी दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त मलीर में ॾिसो त केॾो टैलेंट आहे। असांजूं नियाणियूं बाक़ाइदा बुधबार तरीक़े सां हिमत तरीक़े सां बहादुरी सां हिन सोसाइटी जे नेगेटिव सां विढ़नि पियूं, हिन सोसाइटी में पंहिंजे भेनरुनि खे अॻिते आणण लाइ कोशिशि कनि पियूं। इन करे अॼोके हिन मौक़े ते हिननि भेनरुनि खे भलीकार चवां थो ऐं जेके बि असांजूं माऊं भेनरूं हिते शरीक थियूं आहिनि उन्हनि खे भलीकार करियां थो ऐं दावत ॾियां थो अदी रुबीना खे, सईद शाह रुबीना शाह खे त हू अचे ऐं पंहिंजो हिते लेक्चर करे इंसानी जेके औरतुनि जा जेके इंसानी ऐं क़ानूनी हक़ आहिनि उनखां पोइ दावत ॾींदुसि अदी पंहिंजो सना खे त हू अचे ऐं उहा बि अची जेको आहे सो औरतुनि जे इंसानी ऐं क़ानूनी हक़नि ते ॻाल्हि ॿोल करे ऐं बिल्कुलु तरीक़े सां ॻाल्हि ॿोल करियो। इनशाला पाण हिन जी तरबियत में कामयाबु थींदासीं। गुज़ारिश थो करे अदी खे त अचे पंहिंजो लेक्चर।